मोहम्मद उर्स तव्हां चओ था त असां एनसी दाख़िल कराई आहे, तव्हांजो जेको छोकिरो मोहम्मद याकूब साहवाल उनखे कंहिं अगवा कयो आहे, किथां अगवा थियो आहे? साईं वो शाख तां अगवा करियल मियाँ साहवाल जे ॻोठ जे ओरियां बाग जे पासे में उते गाॾी आई कार, उन में हिकु मोटरसाइकिल हमराह खे चमाटूं हणी उन गाॾी में अगवा करे खणी विया हलिया। थाणे ते एनसी दाख़िल करायासीं। कुझु माण्हू आहिनि असगर आहिनि, ॿिया कुझु जा वाठा गॾु आहिनि, कुझु महाजर आहिनि, हिकिड़ो हिंगोरो आहे। अञा ताईं असांजो माण्हू लापता आहे। असां भॼी भॼी थकी पिया आहियूं। असांखे माण्हू अञा ताईं हथु न आयो आहे। असां थाणे ते विया आहियूं, थाणे ते एनसी दाख़िल कराईसीं। महिरबानी करे असांजी मदद कई वञे, असांजो बेगुनाह माण्हू मारिजी वेंदो हलियो। मोहम्मद उर्स हिनखे कहिड़ो सबबु आहे हिनखे अगवा कयो अथनि? इहो कानून त कोन्हे? सही सबबु इहो ई आहे त हिन जे भाउ वॾे खां कुझु 2-3 रुपया महाजर घुरंदा हुआ। उन पैसनि में रिंधन वंगार वही, उन में जेको आहे उन माण्हू खे अगवा करे उन पैसनि में खणी विया आहिनि। हुनजे भाउ ख़बर कोन्हे, जेको पैसनि वारो उहो मूं वटि विच में आयो, मूंखे मुंहिंजो बाबा तव्हां 2 ॾींहं सब्र कयो, हुन वटि पैसा कोन्हनि, 2 ॾींहं खुटी आहिनि, कुर्बानी वारी ईद ते पैसा तव्हांखे आउं वठी ॾींदुसि। उन खां पोइ जेको आहे उते ॾाढी ज़ोराई करे माण्हू असांजो अगवा करे मोटरसाइकिल खणी अञा ताईं लापता आहिनि। असांखे किथे बि हथु कोन थो अचे। गाॾी बि हुन सां गॾु आहे? हा, गाॾी बि हुन में मोटरसाइकिल गॾु आहे सीधी। तव्हां छा था सम्झो हुनखे किथे खणी विया आहिनि? साईं हाणे का ख़बर कान्हे, या रिंधन जे ॻोठ में आहे, या हिननि रिंधन में आहे, या त शहर में आहे, ॻोल्हियूं पिया पर असांखे हथु कोन आयो आहे। हाणे असां एनसी दाख़िल कराए आहे, पुलिस पाणे ॻोल्हे हुनखे हथु कंदी। मतिलबु पुलिस का पेशकदमी कई आहे का? साईं असां हींअर पहुता आहियूं, या पुलिस सां का बि कान तावन कोन कयो आहे। हाणे ॾिसो हिन खां पोइ छा थो थिए, सूरत हाल छा थी निकिरे। जेके वेठा आहियूं परेशान थियो।